नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं कश्मीर में खबर ॾींदा हलूं त मेरापुर के सीनियर सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण के कत्ल खिलाफ़ पूरे सिंध जियां कश्मीर में भी अवामी इनकलाबी मीडिया सेंटर अॻियां शहर के सियासी समाजी तंज़ीम ऐं सहाफ़ी बिरादरी तरफां ॿाहनि ते कारियूं पट्टियूं ॿधी एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौके ते अॻवान शहरी एहतियात के चेयरमैन गुलाम रब्बानी मंगी, सीनियर सहाफ़ी मुमताज़ शाद सोलंगी, साबिक़ा इरीगेशन अॻवान अताउल्ला कुंभर, सुन्नी तहरीक के हाफ़िज़ हनीफ कादरी, जुनेद सोलंगी, STP अॻवान रफ़ीक अहमद चन्ना, मोहम्मद ज़मान दायो ऐं ॿियनि जो चवण हो त बाअसर तरफ़ां हक़ ऐं सच जे ॾोह में कलम जे मज़दूर खे क़त्ल करे संदुसि लाश खे दरिया में लोड़ियो वियो, जंहिंजी जेतिरी भी मज़म्मत कजे घटि आहे। हिन वधीक चयो त सहाफ़ी हक़ ऐं सच जो आईनो ॾेखारींदो रहंदो आहे, जंहिंजो कमु हक़ ऐं सच खे उजागर करणु हूंदो आहे। जॾहिं त मुज़ाहिरे में शरीक अॻवान शहीद अज़ीज़ मेमण जे कातिलनि जी अदालती जांच जो मुतालबो कयो आहे। रिपोर्टर अज़ीज़ मेमण के कत्ल किया मेरापुर के अंदर खबर है पूरी सिंध में एहतिजाज जो सिलसिलो हले तो कलम धड़िन ते हमलो है, कलम धड़िन ते हमलो यानी पूरी समाज ते हमलो है। असां इन के पूरे समाज ते हमलो तस्वर कयूं था, सोसाइटी ते हमलो तस्वर कयूं था। सरकार का घुर कंदासीं थी पॉइंट स्कोरिंग वारो कम न हुजे। काविश ऐं कंहिंजे नुमाइंदे अज़ीज़ मेमण जो बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे त असांजो ही मुतालबो आहे जे सिंध खां आहे त उन जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। असांजो अॼु ही एहतजाज कश्मीर वासियुनि जो शहीद अज़ीज़ मेमण मेरापुर वारो के काविश ऐं कैटियन जो नुमाइंदो जंहिंखे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे, इहा हिकु साज़िश आहे। इहा हक़ ऐं सच जी आवाज़ खे दॿाइण जी हिकु नाकाम कोशिश आहे। सो असां उन सिलसिले में कश्मीर खां वठी कराची ताईं सरापा एहतजाज आहियूं। असां चाहियूं था त अज़ीज़ मेमण जा जेके भी कातिल आहिनि उन्हनि जी सुञाणप करे उन खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।